सबई साथी दिल जी मोहब्बत सा बा आवाज़ बुलंद दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल सद एहतराम उलमाए इकराम, इंतहाई जी कदर जी वक़ार साथियों, मुझे मुहतरम दोस्तों, भाइयों ऐ बुजुर्गों, तवाए असां जो यार मोहम्मद कॉलोनी लारकाने शहर जे अंदर हिन अज़ीम शान सीरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन्वान सां मुनक्किद कल अज जे हिन प्रोग्राम में बिरादर मुकर्रम व मुहतरम सैफुल्लाह मक्सी साहब जन जी दावत पंजे भा मुहतरम खलील अहमद जतोई साहब जन जे हुकमत रात जे हिन पहर में अल्लाह जे पाक कुरान जी महफिल में यकीनन महज अल्लाह रब्बुल इज्जत के राजी करने जी नीयत सां गॾु थिया हूं। दुआ है त परवरदिगार तव्हां ऐं असां जी हिन हाज़िरी खे मंज़ूर व मक़बूल फरमाए। मां सुबुह खां निकतल हां, पहिरियों वियुमि पार्को फैज़ूलाड़ो शिकारपुर ते प्रोग्राम हो ॾींहं जो, उतां 5 बजे निकतो हाँ, मुसलसल सफर करे 9 बजे पहुतो हाँ सन शहर में, उते वाइस करे तकरीबन 10:30 बजे वरी उतां निकतो हाँ, बिना ब्रेक जे वरी तहां वटि हाणे ब्रेक हईं। इंतिहाई थकियल हाँ, पर तहां खे ॾिसां थो त लॻे थो त तहां बि मूंखां वधीक थकियल हो। नारे तकबीर, ताजदार खत्म नबूवत, शान सहाबा, नारे तकबीर। बस इला सब हिम्मत के कम हली तो बस फजर जी नमाज खणी जमात कंदा से हाँ बस कोशिश किया तो मुख्तसर का मुख्तसर वक्त में 2-4 गालियों अर्ज किया। दुआ है त परवरदिगार मुखे सही समझण, अवां के सही समझण, असां सभनी के तमाम गालियुनि जे मथा अमल करण जी तौफीक नसीब फरमाए। मां बारहा साथन के चयो, असां इंसान हुजूर जा उम्मती हूं, मुसलमान हूं। अल्लाह जो कसम डाढ़ा गुनहगार हो, डाढ़ा बदकार हो, डाढ़ा ऐबदार हो, डाढ़ा सियाहकार हो। असांजी जिंदगी गुनाहन में गुजरे पई, मासियत में गुजरे पई, अल्लाह जी नाफरमानी में गुजरे पई। जीअं ॾींहं गुज़रंदा था वञनि, असांजा पेर क़ब्र जी तरफ़ वधंदा था वञनि। मुखे उहा नसीहत याद अची वई जनाबे अलीजुल मुर्तज़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु जी। सुनो अली जने जख्मी हो, बिस्तर ते हो, आखिरी वक्त हो, पंजे बच्चे हजरत हसन रज़ी अल्लाह तआला अन्हु के सोने अली कुछ नसीहतूं कयूं। उन नसीहतुनि में हिकड़ी नसीहत इहा भी हुई त मुंहिंजा बच्चा जने ॿार दुनिया में ॼमंदो आहे न, पोइ उनजी जीअं जिंदगी गुज़रंदी आहे, अबो अम्मा ॾाढो ख़ुशि थींदा आहिनि। बाबा हाणे हे वेहंदो, हाणे बीहंदो, हाणे बांबड़ा पाईंदो, हाणे पंधु कंदो, हाणे हिनजी जिंदगी वधे थी, उमिरि वधे थी। पर मुंहिंजा बच्चा हे लफ़्ज़ दिल जे फरहीअ ते लिखजांइ, ॼमण खां वठी करे जीअं जीअं वक़्तु इंसान जो गुज़रंदो वेंदो, उनजा पेर क़ब्र जी तरफ़ वधंदा वेंदा, उनजी जिंदगी खुटंदी वेंदी। अल्लाह जो कसम असां जीअं ई मदीने जे मीर जे शफाअत जे आसरे था,
सुभान अल्लाह चवंदो दिमाग ते वधंदो हलान असा के हिकड़ो आसरो आ तमन क़यामत जे दिहाड़े असा के आमिना जे लाल जी शफाअत नसीब थी पए अल्लाह जो कसम शफाअत मिली पई न लार करने वारो असा जा बेड़ा पार थी वेंदा खुदा जो कसम जरे मोजो साईं महराज वाली रात अल्लाह जे अर्श ते आयो अल्लाह पंहिंजे महबूब के पंहिंजी इन उम्मत जे ला टे तोहफा ॾिना टे तोहफा तवज्जो कजाए पहिरियों तोहफो रब फरमायो मुंहिंजा महबूब ए निमाज़ मां तुंहिंजी उम्मत जे लाइ तोखे तोहफो थो ॾियां खणी वञ 50 निमाज़ूं हो साईं घटि कराईंदा 5 निमाज़ूं बचरायूं रब फरमायो मुंहिंजा महबूब तुंहिंजी उम्मत निमाज़ूं 5 पढ़ंदी मां अल्लाह उन्हनि खे सवाब 50 निमाज़ुनि जो अता कंदो नमाज तोहफो ॿियो तोहफो मुंहिंजा महबूब हे कुरान जो आयतूं खणी वन जेके सूरतुल बकरा जो आखिरी आयतुन आमन रसूल बिमा उनज़िल इलैहि मिन रब्बिही वल मुमिनून कुल्लुन आमन बिल्लाहि व मलाइकतिही व कुतुबिही व रुसुलिहि ला नुफर्रिकु बैन अहदिन मिन रुसुलिहि व क़ालू समिअना व अतअना गुफ़रानक रब्बना व इलैकल मसीर ला युकल्लिफुल्लाहु नफ्सन इल्ला वुस्अहा लहा मा कसबत व अलैहा मा इक्तसबत रब्बना ला तुआखिज़ना इन नसीना औ अख़्तअना रब्बना वला तहमिल अलैना इसरन कमा हमलतहु अलल्लज़ीना मिन क़ब्लिना रब्बना वला तुहम्मिलना मा ला ताक़त लना बिहि वअफ़ु अन्ना वग़फ़िर लना वरहमना अंत मौलाना फंसुरना अलल क़ौमिल काफ़िरीन ये आयतु बि मेराज जो तोहफो ऐं टियों जे उन्वान ते मां ॻाल्हाइण चाहियां थो मारे तवज्जो कजाए टियों तोहफो रब पंहिंजे महबूब खे फरमायो मुंहिंजा महबूब मां अल्लाह तुंहिंजी उम्मत जे लाइ टियों तोहफो तोखे अता थो कयां मुंहिंजा महबूब जेको तुंहिंजो उम्मती तुंहिंजे मथां कलमो पढ़ंदो मुवहिद हुजे मुशरिक न हुजे मुंहिंजा महबूब उनजी पेशानी ढुके मां अल्लाह जी चौकट ते दर दर जा धिका खाइण वारो न हुजे मुंहिंजा महबूब मां अल्लाह इन कलमे पढ़ण वारे तुंहिंजे उम्मती खे जन्नत में ज़रूर दाखिल कंदुमि सुभान अल्लाह चओ तक ते वधा मां इब्तिदाई न कई आया अल्लाहु अकबर बसरा हिकिड़ो इलाइक़ो हो उन इलाइक़े जा कुझु साथी उथिया मुझे साईं जो हिकिड़ो गुलाम सहाबी हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला जे हलऊं था हज़रत अनस बिन मालिक जी खिदमत में असा उनका शफाअत वारी जेका हदीस आ न असा पाण उनका बुधी अचऊं सफर करे आया हज़रत अनस बिन मालिक जे खिदमत में मंझंदि जो वक्त हो हज़रत अनस बिन मालिक चाश जी नमाज पे पढ़े चाश जी ताके खबर भी न होंदी नमाज पढ़ भी कड़ी मलई हा अदा के 5 वक्त फर्ज जी खबर कौन है त चाश जी काना खबर होंदी अल्लाहु अकबर बरल वक्त कौन है मारे तवज्जो कजाए हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला नमाज का फारिग थियो इनन साथिन दरखास्त की सही सफर करे आया हो बसरा खा तासा मुलाकात करना चाहूं था मेहरबानी क्यों 2 मिनट दियो तासा मिलो हज़रत अनस बिन मालिक सा मिलिया मुलाकात क्यों खैर में आया हो सही सफर करे सिर्फ इन जे लाइ आया हो असा तहा खा शफाअत वारी हदीस बुधाऊं सही मेहरबानी क्यों न आका जा लफ्ज असा के भी बुधायो शफाअत वारी हदीस असा के भी बुधायो तवज्जो कजा यार मोहम्मद कॉलोनी वाला हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला फरमायो फरमाई कि बुधो पंहिंजे आका खां पंहिंजे कन्नन सां बुधो आका जे पाक ज़ुबान हे लफ्ज़ चया ओ जे साईं फरमायो क़यामत जो दिहाड़ो हूंदो अजीब मंज़र हूंदो इंसान परेशान होंदा बेकरार होंदा इंसान इं बेकरार होंदा जी दरिया जू मौजू बेकरार होंदियूं हन जी समुंड जू छोलियूं बेकरार होंदियूं हन हर हेडे वीडियो उन्हनि खे को करार कोन हूंदो अल्लाहु अकबर कबीरा अजीब मंजर हूंदो रब्बे मोहम्मद जो कसम अलिफ उघाड़ा इंसान हूंदा सिज ॾेढ
नेज़े ते हूंदो इंसान पंहिंजे पगर में पाण ॿुॾंदो जॾहिं नबियनि जूं उम्मतूं थदियूं हज़रत आदम सफ़ीउल्लाह जे ख़िदमत में ईंदियूं सही तहां त हिन इंसाननि जा अब्बा हो इंसाननि जा ॾाॾा हो सही हालत ॾाढी ख़राब आहे वॾी उम्मीद खणी आया हो गुज़ारिश खणी आया हो सही मेहरबानी क्यों न अल्लाह जे बारगाह में अर्ज़ु क्यों न सही हिसाब किताब जो मरहलो शुरू थियो सही शफात क्यों न तवज्जो कजाए यार मोहम्मद कॉलोनी जा गयूर मुसलमान हज़रत आदम सफ़ीउल्लाह चवंदो मां त सफ़ीउल्लाह तहां गॾिजी करे वञो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे ख़िदमत में उहो त खलीलुल्लाह अल्लाह जो दोस्त आहे हे उम्मतूं गॾिजी करे हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह जे ख़िदमत में ईंदियूं सही हज़रत आदम सफ़ीउल्लाह जे ख़िदमत में वियासे उन तहां जे ख़िदमत में मोकिलियो आहे सही हालत ॾाढी ख़राब आहे ॾाढी बेक़रारी आहे गर्मीअ जी शिद्दत आहे सिज ॾेढ नेज़े ते आहे सही मेहरबानी क्यों न अल्लाह जे बारगाह में अर्ज़ क्यों न सही हिसाब किताब जो मरहलो शुरू थे तवज्जो कजाई और मोहम्मद कॉलोनी जा गयूर मुसलमान हज़रत इब्राहिम चवंदो मां खलीलुल्लाह तहां गॾिजी करे वञो न हज़रत मूसा कलीमुल्लाह जी ख़िदमत में अल्लाहु अकबर कबीरा ये उम्मतूं गॾिजी करे हज़रत मूसा कलीमुल्लाह जे ख़िदमत में ईंदियूं सही हज़रत आदम जे ख़िदमत में वियासे उन हज़रत इब्राहिम जे ख़िदमत में मोकिलियो हज़रत इब्राहिम जे ख़िदमत में वियासे उन तहां जे ख़िदमत में मोकिलियो सही मेहरबानी क्यों न तहां त कलीमुल्लाह हो अल्लाह जा लाडला नबी हो सही मेहरबानी क्यों न अल्लाह जे बारगाह में अर्ज़ क्यों न हिसाब किताब जो मरहलो शुरू थे ॾाढे तवज्जो कजाए हज़रत मूसा चवंदो मां त कलीमुल्लाह तहां गॾिजी करे वञो न हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे ख़िदमत में उहो त रूहुल्लाह हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो मां पंहिंजे कन्ननि सां पाण ॿुधो मुंहिंजे आका फरमायो ये उम्मतूं गॾिजी करे हज़रत ईसा रूहुल्लाह जे ख़िदमत में ईंदियूं सही हज़रत आदम सफ़ीउल्लाह जे ख़िदमत में वियासे उन हज़रत इब्राहिम जे ख़िदमत में मोकिलियो हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह जे ख़िदमत में वियासे उन हज़रत मूसा जे ख़िदमत में मोकिलियो हज़रत मूसा कलीमुल्लाह जे ख़िदमत में वियासे सही उन तहां जे ख़िदमत में मोकिलियो सही मेहरबानी क्यों न हालत ॾाढी ख़राब आहे अल्लाह जे बारगाह में अर्ज़ क्यों न हिसाब किताब जो मरहलो शुरू थे हज़रत ईसा फरमाइंदो मां त रूहुल्लाह तहां गॾिजी करे वञो न मुहम्मदुर रसूलुल्लाह जे ख़िदमत में अल्लाहु अकबर हे उम्मतूं गॾिजी करे जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत में ईंदा माने तवज्जो करे मां बिल्कुल उकलायां थो अल्लाहु अकबर अची करे अर्ज़ कदा छार्ज कदा सही तहां नबियन जा सरदार नबी रसूलन जा पगदार नबी कायनात जा मदार नबी तहां अल्लाह जा दिलबर नबियन जा अफसर शाफिए महशर साक़िए कौसर सही तहां बुलंद माला कदर सही तहां रहमत जा समंदर सही अल्लाह जा प्यारा नबी हो महबूब नबी हो रहमतुल लिल आलमीन हो सही रब सजी कायनात के तहां जे सदके खलकियो तहां वजह तखलीक कायनात हो सही मेहरबानी क्यों न हज़रत आदम सफ़ीउल्लाह जे ख़िदमत में वियासे उन हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह जे ख़िदमत में मोकिलियो हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह जे ख़िदमत में वियासे उन हज़रत मूसा कलीमुल्लाह जे ख़िदमत में मोकिलियो हज़रत मूसा कलीमुल्लाह जे ख़िदमत में वियासे उन हज़रत ईसा रूहुल्लाह जे ख़िदमत में मोकिलियो हज़रत ईसा रूहुल्लाह जे ख़िदमत में वियासे उन तहां जे ख़िदमत में मोकिलियो सही मेहरबानी क्यों न हालत ॾाढी ख़राब आहे अल्लाह जे बारगाह में अर्ज़ क्यों न सही शफात क्यों न तवज्जो कजाए मदीने जो मीर फरमाइंदो आमिना जो लाल फरमाइंदो शाफिए महशर फरमाइंदो साक़िए कौसर फरमाइंदो ओ जो रहबर फरमाइंदो ओ जो रहनुमा फरमाइंदो ओ जो आका फरमाइंदो ओ जो सही फरमाइंदो सही जगह ते आया हो सही तरह ते आया हो अज मां मोहम्मद
करीम अल्लाह जे इजाजत सो पंहिंजी पेशानी अल्लाह जी चौखट ते झुकाईंदो ऐं अल्लाह जे तरफ़ खां मां मोहम्मद करीम जे मथां नवां नवां जुमला इल्हाम थींदा अल्लाह जो हम्द बयान कंदुमि अल्लाह जी तारीफ़ बयान कंदुमि अल्लाह जी सना बयान कंदुमि तवज्जो कजाई यार मोहम्मद कॉलोनी वारा मुंहिंजो आका पंहिंजी पेशानी काइनात जे अल्लाह जे चौखट ते झुकाईंदो मुझे सही सजी जिंदगी भी सजदो अल्लाह जो क्यों अब तवज्जो है मुझे सही सजी जिंदगी जो मुतालो क्यों सजी जिंदगी में सजदो अल्लाह जो हदीस शरीफ में लफ्ज़ था अचन हिकिड़े ॾिहाड़े मुंहिंजो साईं अल्लाह खां दुआ पियो घुरे अब असां में दुआ घुरंदा हो अल्लाह का दुआ घुरंदा हो अल्लाह पैसो दे माल दे डोकड़ दे दौलत दे जमीन दे ट्रैक्टर दे कार दे कोच दे जहाज दे हेलीकॉप्टर दे यार के पंजो सेंदा अल्लाह जे का दुआ घुरंदा पर घुरऊं अल्लाह का था जेको वणे सो घुरऊं उन जे खजाने में कमी थोड़ी है अल्लाह जा खजाना भरिया पे अल्लाह जो कसम दुनिया वारन जे दर ते वेंदा आहिनि हिकु दफ़ो ॾींदा ॿियो दफ़ो मुंहुं गुंजाईंदा ॾींदा टियों दफ़ो दॿ ॾींदा बार बार फिरी फिरी दर ते बीठो हूंदो तबियत ठीक आहे ऐं मां अखियुनि सां ॾिठो आहे अल्लाह जो अखियुनि सां ॾिठो आहे कराची में अरे तवज्जो कजांइ ऐं हुन परवरदिगार जे दर ते बार बार न ईंदे न हो कावड़ कंदो छो नथो घुरे घुर न घुर त मां अल्लाह हो ॼाए न सवाल कर त मां अल्लाह पूरो क्या है न अरे तवज्जो कजांइ अल्लाहु अकबर मुंहिंजो साईं अल्लाह खां दुआ पियो घुरे अल्लाहुम्मा जअल क़ब्री वसनन युअबद तवज्जो कजांइ मुंहिंजा परवरदिगार मां मोहम्मद करीम सॼी ज़िंदगी पंहिंजी उम्मत खे तुंहिंजो घर ॾेखारियो आहे अल्लाह पंहिंजी उम्मत खे तुंहिंजो सिधो सेखारियो आहे मुंहिंजा अल्लाह तुंहिंजनि बंदनि खे तुंहिंजो दर ॾेखारियो आहे रब ईअं न थिए मां मोहम्मद करीम जे विसाल खां पोइ वफ़ात खां पोइ जहान छॾण खां पोइ हदीस जा लफ़्ज़ पढ़िया आहिनि मुंहिंजा रब हे दुनिया वारा अची करे मां मोहम्मद करीम जे क़ब्र जो सिजदो कनि मुंहिंजा अल्लाह मां बर्दाश्त न करे सघंदो मां मुंहिंजा रब मां मोहम्मद करीम जे क़ब्र जी बि तो अल्लाह खे पारता 1400 साल गुज़रिया जो भी सख्त पहरो आहे को गर्दन झुकाए न थो सके गर्दन झुकाईंदो ठका जो थी डंडो मथे में हली दिमाग को चक्कर ॾींदुसि ने होश में दो अल्लाह जबाना काबो हेडे ना है काबो होडे आ जंहिंजे साम्हूं झुके थो न इन ॿुधायो आहे त झुकबो हुन जे साम्हूं अब कंहिंजे साम्हूं झुकबो मोहब्बत सां कंहिंजे साम्हूं झुकबो अल्लाह जे साम्हूं हाणे मारे तवज्जो कजांइ मुंहिंजा आका फरमायो मां पंहिंजी पेशानी अल्लाह जी चौखट ते झुकाईंदुमि 20 मिनट थी विया आहिनि 22 मिनट चौदह पूरो क्या चौदह दुआ घुरा जी हदीस पूरी क्या ना बैठा हो जागो था ना वो सुभान अल्लाह में सुस्ती ने कहो सुभान अल्लाह मोहब्बत सा एरियन डाडा 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 जो सुभान अल्लाह मुझे साईं फरमायो मां अल्लाह जी चौखट ते पंहिंजी पेशानी झुकाईंदुमि मां अल्लाह जो हम्द बयान कंदुमि अल्लाह जी सना बयान कंदुमि अल्लाह जी तारीफ़ बयान कंदुमि रब जो गुस्सो रहमत में तब्दील थी वेंदो परवरदिगार चवंदो इरफा रअसक या मोहम्मद सल्तो वशफा तो शफा ओ मुंहिंजा महबूब पंहिंजी पेशानी मथे कर ओ मुंहिंजा महबूब पंहिंजो चेहरो मथे कर मुंहिंजा महबूब घुर तमा अल्लाह हो जाए मुंहिंजा महबूब घुरण तुंहिंजो कम ॿुधण मां काइनात जे अल्लाह जो कम मुंहिंजो साईं फरमाईंदो मुंहिंजे ज़ुबान ते सदा हूंदी या रब्बी उम्मती उम्मती ओ मुंहिंजा अल्लाह मुंहिंजी उम्मत ओ मुंहिंजा अल्लाह मुंहिंजी उम्मत ओ मुंहिंजा अल्लाह मुंहिंजी उम्मत रब जॾहिं मुंहिंजा महबूब वञो जहन्नम जिन जो ईमान जब जे दाणे जे बराबर हा उनखे जहन्नम मां कढी उनखे जन्नत मार मुंहिंजे साईं फरमायो मां जहन्नमीनो जिन जो ईमान जब जे दाणे जे बराबर हा मां मोहम्मद करीम उनखे जहन्नम मां कढी करे जन्नत माणींदुमि वरी ॿियो दफ़ो मां पंहिंजी पेशानी अल्लाह जी चौखट ते झुकाईंदुमि अल्लाह जो हम्द बयान कंदुमि सना बयान कंदुमि तारीफ़ बयान कंदुमि वरी रब चवंदो इरफा रअसक या मोहम्मद सल्तु तो वशफा तो शफा
ओ मुझा महबूब पैजी पेशानी मथे कर सवाल कर अल्लाह तुझे सवाल के पूरो क्या अल्लाह अकबर कबीरा मुझे सही फरमायो मुझे जुबान ते लफ्ज होगा या रब्बी उम्मती उम्मती ओ मुझा अल्लाह मुझी उम्मत ओ मुझा अल्लाह मुझी उम्मत ओ मुझा अल्लाह मुझी उम्मत रब चलो मुझा महबूब वञो जहन्नम जिन जो ईमान रही जे दाने जे बराबर उनके जहन्नम मां कढी उनके जन्नत मान मुझे सही फरमायो जिन जो ईमान रही जे दाने जे बराबर होंदो मां मोहम्मद करीम उनके जहन्नम मां कढी उनके जन्नत मानी दो मुझे आका फरमायो मां टियों दफो पंहिंजी पेशानी अल्लाह जी चौकट ते झुकाई दूं अल्लाह जो हम्द बयान कंदुम सना बयान कंदुम तारीफ बयान कंदुम रब चवंदो इरफा रअसक या मोहम्मद या हबीबी सल्तु वशफा तुशफा ओ मुझा महबूब पंहिंजी पेशानी मथे कर ओ मुझा महबूब शफाअत कर मां अल्लाह तुझी शफाअत के कबूल किया मुझे आका फरमायो मुझे जुबान ते लफ्ज होदा या रब्बी उम्मती उम्मती ओ मुझा अल्लाह मुझी उम्मत ओ मुझा अल्लाह मुझी उम्मत ओ मुझा अल्लाह मुझी उम्मत रब जनो मुझा महबूब वञो जहन्नम जिन जो ईमान रही जे दाने जे ज़र्रे जे बराबर उनके भी जहन्नम मां कढी उनके भी जन्नत माने छॾ नारे तकबीर शान मुस्तफा शफात मोहम्मद मुस्तफा है सरापा उजाला हमारा नबी है सरापा उजाला हमारा नबी बाकी 5 मिनट तकरीबन 27 मिनट थी वे बाकी 5 मिनट सुभान अल्लाह में सुस्ती न थे अल्लाह जो कसम बाबरकत महफिल अज को घर में आरामी होंदो जुम्मे जी रात बाबरकत को घर में गोगरा छदींदो होंदो को होटलन ते फिल्मियूं दिसंदो होंदो अल्लाह जो कसम को शराब पींदो होंदो अल्लाह माफ करे को जिना कंदो होंदो पर असा खुश नसीब हूं अल्लाह जो कसम जो अल्लाह ता सके हेड़ी बाबरकत रात में कलामुल्लाह जी महफिल में पजे महबूब जे सीरत जे महफिल में गडु क्यों आ इन करे सुभान अल्लाह 14 जे अमाल में वध का वध ने क्यों लिख जी पवन है सरापा उजाला हमारा नबी रहमत हक ताला हमारा नबी है सरापा उजाला हमारा नबी रहमत हक ताला हमारा नबी आबे कौसर पिएंगे तो इसलिए आबे कौसर पिएंगे तो इसलिए हमको देगा पियाला हमारा नबी अल्लाहु अकबर कबीरा हजरत अनस बिन मालिक इस ताई हदीस बुधाई खामोश थी वियो तवज्जो कजे उन्हनि साथ इजाजत वरती उठया वापस अचे मैं रस्ते में मशवरो क्यों यार आया हूं यहीं रस्ते में हजरत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह वो रस्ते में भला उन सां मिलंदा हलूं ताबईया तमाम वॾो आलिम हो पंहिंजे वक्त जो उन सां मिलंदा हलूं जेका हदीस असां हजरत अनस बिन मालिक खां ॿुधी आहे न इहा हजरत हसन बसरी खे ॿुधाईंदा हलूं साथियों जो मशवरो थी वियो आया हजरत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह जी खिदमत में से अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाह सेजा व्या से सफर करे हुजूर जे गुलाम हजरत अनस बिन मालिक रजी अल्लाह ताला अन्हु जे खिदमत में शफाअत वाली हदीस बुधण जे लाए से शफाअत वाली हदीस बुधी से वापस वणो पिया ता रस्ते में हुयो दिल में ख्याल आयो तो भला ये हदीस तहां के बुधाईंदा वणो हजरत अनस बिन हजरत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह फरमायो बुधायो छा बुधी आयो वेठा सॼी हदीस जे मां बयान कई आहे बयान क्यों बुधायो टे गालियों बयान क्यों चुप थी विया तवज्जो कजे हजरत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह फरमायो अगते
चीज़ी असां के हज़रत अनस बिन मालिक ऐसे ही बुधायो आज को तां के बुधायो वक्त असां के खबर नहीं तां के खबर अच्छा तवज्जो कजाए हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह फरमायो अॼु खां 20 साल पहिरियां मां पंजन हिनन कन्नन सां हज़रत अनस बिन मालिक खां इहा हदीस पाण बुधी आ सुभान अल्लाह चो तुझो ईमान ताज़ो थी पवंदो अल्लाह जो कसम जिने बसरा वारन बुधो त हजरत हसन बसरी हदीस पाण बुधी आ जिने पो असां के बुधायो न जी बाबा जल्दबाजी न क्यों ताके गाल इन जे करे कया ताके बुधाया सब्र त क्यों न वेहो गाल इन जे करे कया वेहो जी जेस ताईं तहां बुधाया या गाल बिल्कुल एस त ये है हजरत अनस बिन मालिक चौथी गाल तहां के न बुधाया ब वजूहात थी सकदियो या त हजरत अनस बिन मालिक हने कुराड़ो थी वियो ज़ईफ थी वियो ज़हन मा गाल लही वई या बी वजह या है त हजरत अनस बिन मालिक चौथी गाल तहां के इन जे करे न बुधाया ताहे उन गाल ते भाड़े वेही रहन पता इन जे करे तां के गाल न बुधाई बुधो मुझे आका फरमायो पहिरियों सजदो कदम जिन जो ईमान जब जे दाने जे बराबर उहे जन्नत ॿियो सजदो कदम जिन जो ईमान रय जे दाने जे बराबर उहे जन्नत मुझे आका फरमायो मां टियों दफो पेशानी झुकाईंदो जिन जो ईमान रय जे दाने जे ज़रे जे बराबर उहे भी जन्नत मुझे आका फरमायो वरी मां चौथो दफो पंहिंजी पेशानी अल्लाह जी चौकट ते झुकाईंदो वरी मां अल्लाह जो हम्द बयान कंदुम तारीफ बयान कंदुम सना बयान कंदुम वरी रब चवंदो इरफा रअसक या मोहम्मद या हबीबी सल तोता वशफा तुशफा ओदा महबूब चेहरे के मथे कर सवाल कर मां अल्लाह पूरो क्या शफाअत कर मां अल्लाह कबूल क्या अल्लाह अकबर मुझे आका फरमायो वरी मुझे जुबान दे सदा होंदी या रब्बी उम्मती या रब्बी उम्मती या रब्बी उम्मती ओदा अल्लाह मुझे उम्मत ओदा अल्लाह मुझे उम्मत रब चवंदो मुंहिंजा महबूब जिन जो ईमान जब जे दाणे जेतिरो हो उहे बि विया जन्नत जिन जो ईमान रईअ जे दाणे जेतिरो हो उहे बि विया जन्नत जिन जो ईमान रईअ जे दाणे जे ज़रे जे बराबर हो मुंहिंजा महबूब उहे बि विया जन्नत अञा शफाअत तो घुरे अल्लाह कबूल कई मां वञ जहन्नम जिन मां अल्लाह ते ऐं मुंहिंजे महबूब ते कलमो पढ़ियो आहे सभिनी खे जहन्नम मां कढी जन्नत उमाणे छॾ अल्लाह जो कसम हुजूर जी वफादारी ॾिसो त धरती ते भी उम्मत सां वफादारी अर्शन ते भी उम्मत सां वफादारी क़यामत जे ॾिहाड़े भी उम्मत सां वफादारी असां के भी खपे असां भी तो हुजूर सां वफादारी क्यों न असां के भी खपे न बोलो ना सिर्फ दावा 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 सा कम न हलंदो आ दलील जी जरूरत पे आ अरे तवज्जो कजाए अगर हमरा मस्जिद जे ॿाहिरां बी करे रणी करे सही मस्जिद आ मस्जिद आ मस्जिद आ मस्जिद आ त अल्लाह जा बराना के खबर आ ये मस्जिद आ जा मीनार बुधाइन ता मस्जिद आ दीवारों बुधाइन तो मस्जिद आ मेहराब बुधाए तो मस्जिद आ रहल बुधाइन ता मस्जिद आ कुरान बुधाए तो मस्जिद आ फराशियो बुधाए तो मस्जिद आ तोखे बुधाइणो आ मस्जिद जो शान बुधाए मान बुधाए फजीलत बुधाए बाबा जेको मस्जिद ठाहींदो अल्लाह उन जे लाइ जन्नत में घर ठाही जेको मस्जिद में नमाज पढ़ंदो उन जो हेतिरो सवाब जेको मस्जिद में सफाई कंदो उन जो हेतिरो सवाब जेको मस्जिद में रोशनी कंदो उन जो हेतिरो सवाब जेको मस्जिद में खुशबू कंदो उन जे लाइ हेतिरो सवाब जेको मस्जिद में इतिकाफ कंदो उन जे लाइ हेतिरो सवाब तोखे ॿुधाइणो आहे मस्जिद जो शान ॿुधाए न फजीलत ॿुधाए न तवज्जो कजाए यार मोहब्बत कॉलोनी वारा अॼु असां में हिकिड़ी ॻाल्हि रही आहे असां हुजूर जा आशिक हूं आशिक बाबा असांखे ख़बर आहे असां हुजूर जा आशिक हूं ॿुधोसीं दावा घणी थी वई हाणे दलील दे दलील कहिड़ो आहे तुंहिंजी ज़िंदगी ईअं गुज़रे जीअं सहाबा गुज़ारी तुंहिंजी ज़िंदगी ईअं गुज़रे जीअं मदीने जे मीर ॿुधाई चलो मुंहिंजे आका फरमायो अस्हाबी कल नुजूम बिअय्यिहिम इक़्तदैतुम दुनिया वारो मां मोहम्मद करीम जा समूरा सहाबा सतारनि वांगुरु अथव हिकिड़े सहाबी जी दामन खे पकड़ींदो हिदायत वारा बणिजी वेंदो अल्लाह जो कसम सहाबा नमाज़ी हा सहाबा जे मथे ते हुजूर जी सुन्नत पटको हुई सहाबा जे चेहरे ते हुजूर जी सुन्नत दाढ़ी ही सहाबा गाजी हा मुजाहिद हा कुरान जा हाफिज हा कुरान जा कारी हा कुरान जा आलिम हा सॼो ॾिहाड़ो जंग जे मैदान में जिहाद कंदा हा ऐं सॼी रात मुसल्ले ते बीही काइनात जे अल्लाह जी इबादत कंदा हा सहाबा जे पाक जिंदगिन के पढ़ो थोड़ी तो मेहनत करनी पवंदी न थोड़ी
थोड़ी मेहनत कयूं इंशाअल्लाह मुशरिक न थियूं शिरक न कजो अल्लाह जो कसम इन शिरक लजुल्मुन अज़ीम इन अल्लाह ला यग़फिरु अन युशरक बिही व यग़फिरु मा दून ज़ालिका लिमन यशा मुशरिक न बणजो बाकी हो अरहमुर राहिमीना गुनाहन सां जकड़िया पियायूं भरिया पिया हूं हुन जी रहमत गुनाहन का घणी वसिया इंशाअल्लाह हुजूर जी शफाअत पे नसीब थींदी अल्लाह जी रहमत पे मिलंदी इंशाअल्लाह पंहिंजी मुलाकात जन्नत में भी थींदी अल्लाह जी ज़ात ते यकीन कामिल रखो मां जेको चयो अल्लाह तबारक व तआला मंजूर व मक़बूल फरमाए इन महीने जी 28 तारीख 28 नवंबर ते खमीस जे दिहाड़े ते इंशाअल्लाह लारकाने का अजीम शान फकीदुल मिसाल काफिला रवाना थींदा बल्कि ऐं ज़िले जी जमात जी क़यादत में सखर जी सरजमीन ते 28 नवंबर ते अजीम शान फकीदुल मिसाल यादगार बाबुल इस्लाम सिंध कॉन्फ्रेंस बयाद हजरत हालिजवी व शहीद इस्लाम रहमतुल्लाह अलैह मुनक्किद थी रही है जिना मेहमान खास फरजंद मुफ्ती महमूद कायद इब्न कायद इमामुल इनकलाब कायद मिल्लत इस्लामिया हजरत मौलाना फजलुर रहमान साहब दामत बरकातुहुमुल आली जनहुदा सजी जमात के इन अजीम शान कॉन्फ्रेंस जी दावत दिल जी अताह गहरन सा अर्ज रखे थी शरीक थी करे सवाब दारैन हासिल कदा मां जेको चयो अल्लाह तबारक व तआला मंजूर व मक़बूल फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।